सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी यूनिट 9 सबक 8 आम ज़िंदगी जा लिखती हिसाब सिधियुनि मसावतुनि सां हल करणु सॉल्विंग रियल लाइफ प्रॉब्लम्स यूज़िंग लीनियर इक्वेशंस इन वन वेरिएबल। ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली का मां आहियां नाना आबिद। ॿार हिन सबक में असां लिखती या बयानी सवालनि खे जेके अंग्रेज़ी में असां वर्ड प्रॉब्लम्स चवंदा आहियूं उन्हनि खे अलजबरा जे मसावातुनि जे ज़रिए हल करण जा तरीक़ा सिखंदासीं। असां वर्ड प्रॉब्लम्स या लिखती या बयानी हिसाबनि या सवालनि खां चङी तरह वाक़ुफ़ आहियूं ऐं असां 6 दर्जे में करे चुका आहियूं ऐं असां उहे मसावात जे ज़रिए बि हल करे चुका आहियूं। उहे ॿार जेके मूंखे फॉलो कंदा रहिया आहिनि उन्हनि उहे चङी तरह ॾिठा हूंदा ऐं उन्हनि खे चङी तरह ख़बर हूंदी त लफ़्ज़नि खे अददनि में अंगनि में निशान में कीअं मटाइबो आहे, यानी जेको लफ़्ज़ी बयान आहे उन खे अलजबरा जे या मैथमेटिक्स जे बयान में कीअं तब्दील कबो आहे। जेके ॿार जिन ॿारनि उहो न ॾिठो आहे उनखे मां सलाह ॾींदुसि, मशवरो ॾींदुसि त 6 क्लास जे 9 यूनिट जो 9 सबक ॾिसी वठो, उन में इहा तफ़सील ॾिनल आहे। सो अचो त असां उन तफ़सील खे थोरो दोहिरायूं, यादि कयूं ऐं प्रैक्टिस लाइ कुझु सवाल कयूं। बयानी सवालनि खे हल करण जो तरीक़ो 4 स्टेप्स ते ॿधल आहे। पहिरियों स्टेप आहे रीड एंड अंडरस्टैंड। सॼी इबारत ध्यान सां पढ़ो, सम्झो त कहिड़ी मालूमात ॾिनल आहे ऐं छा ॻोल्हणो आहे। सॼी मालूमात या सॼी इबारत पढ़ो। डिटरमिन डेटा एंड रिक्वायर्ड। ॾिनल ऐं घुर्बल मालूमात खे अलॻि करे लिखो। उन खां पोइ इशारे वारा लफ़्ज़ ॻोल्हियो, यानी कीवर्ड्स ॻोल्हियो ऐं हुन ते निशान लॻायो। उहे लफ़्ज़ तव्हांखे ॿुधाईंदा त कहिड़ा ऑपरेशन्स थियनि पिया था जेको लफ़्ज़ ॾिनल आहिनि उन्हनि सां। राइट इक्वेशंस। ॾिनल मालूमात मां अलजबरा जा इज़ार ठाहियो ऐं उन्हनि खे गॾाए मसावात लिखो। असांखे ख़बर आहे त मसावात ॿिनि इज़ारनि जी बराबरी हूंदी आहे। उन खां पोइ सॉल्व द इक्वेशन, मसावात खे हल कयो उन्हनि तरीक़नि सां जेके तरीक़ा असां हिन यूनिट में सिखी चुका आहियूं। डिटरमिन डेटा ऐं रिक्वायर्ड खे वधीक तफ़सील सां ॾिसण लाइ, उनखे वधीक सम्झण लाइ ऐं कीवर्ड्स ॻोल्हे उन्हनि खे ऑपरेशन्स में मटाइण लाइ असां क्लास 6 जी यूनिट 8 जे लेसन नंबर 2 खे ॾिसी सघूं था। अहिड़ी तरह इक्वेशन्स लिखण लाइ, अलजबरा जा इज़ार ठाहिण लाइ क्लास 6 जे यूनिट 9 जे लेसन नंबर 2 खे ॾिसी सघूं था। हाणे वर्ड प्रॉब्लम्स में या लिखती हिसाबनि में कुझु अहिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके असांखे इंडिकेट कंदा आहिनि, यानी इशारो ॾींदा आहिनि त इक्वल साइन किथे हूंदी, यानी बराबरी जो निशान किथे हूंदो, या लेफ्ट हैंड साइड वारा एक्सप्रेशन ऐं राइट हैंड वारा एक्सप्रेशन किथे अलॻि थींदा। अंग्रेज़ी ॿोलीअ में जेके लफ़्ज़ आहिनि उहे आहिनि मेक्स, इज़, इक्वल्स, इज़ इक्वल टू, रिज़ल्ट्स इन, द रिज़ल्ट इज़। सिंधी जुमिलनि में घणो करे अधदम यानी कामा जो निशान हूंदो आहे। उन खां अलावा जेके लफ़्ज़ आहिनि त, पोइ, बराबरि, जीअं, तॾहिं वग़ैरह, उहे असांखे इशारो ॾींदा आहिनि त इन जाइ ते इक्वेशन जूं ॿई साइडूं अलॻि थियनि थियूं, यानी इक्वल जो साइन आहे। सो जॾहिं बि तव्हांखे को लिखती बयान मिलियल हुजे या वर्ड प्रॉब्लम मिलियल हुजे त उन में सभिनी खां पहिरीं इहो लफ़्ज़ ॻोल्हिजो या इहो निशान ॻोल्हिजो जेको तव्हांखे ॿुधाए त इक्वल साइन किथे आहे। इबारती सवालनि खे हल करण में इक्वेशन सॉल्व करण खां पोइ बि 2 स्टेप आहिनि जेके तमामु इम्पॉर्टेंट आहिनि। उन में पहिरियों स्टेप आहे चेक योर आंसर, यानी जेको तव्हांजो हल आयो उन खे इवेल्यूएट करिणो आहे, यानी उन खे ॾिनल इक्वेशन जेका असां ठाही आहे उन में सब्स्टिट्यूट करिणो आहे, उन खां पोइ सिंप्लीफाई करिणो आहे, उन खे इवेल्यूएट करिणो आहे। पोइ जेकॾहिं असांजो लेफ्ट हैंड साइड ऐं राइट हैंड साइड बराबरि अचनि त इन जो मतिलबु त असांजो सोल्यूशन सही आहे ऐं उहो हिकिड़ो वैलिड सोल्यूशन, वेरीफाइड सोल्यूशन आहे। ॿियो अहम मसइलो मरहलो जेको आहे उहो अक्सर ॿार विसारे छॾींदा आहिनि, पर उहो तमामु ज़रूरी आहे। डोंट फॉरगेट जवाब लफ़्ज़नि में लिखो, राइट योर रिप्लाई इन वर्ड्स, यानी जेको सवाल ॾिनल आहे असांजी लिखती सवाल में उन सवाल जो मुकमल लफ़्ज़ी जवाबु लिखणो आहे जंहिंमें असांजो हासिल कयल अदद या अंग शामिल हूंदो। अचो त हिन सवाल खे हल कयूं। चए थो त अलीअ वटि कुझु रुपया आहिनि, जेकॾहिं उन रक़म जे टीण में 7 रुपया गॾिजनि त कुल 22 रुपया थियनि था। ॿुधायो त अलीअ वटि घणा रुपया आहिनि। अंग्रेज़ीअ में अली हैज़ सम अमाउंट ऑफ रुपीज़,
If rupees 7 is added to thrice of that amount, it makes rupees 22. What amount is with him? हाणे असांखे ॻोल्हणो आहे त अलीअ वटि हिन महिल केतिरा पैसा आहिनि. हाणे सभिनी खां पहिरीं असां ॾिसंदासीं त हिते उहो कीवर्ड कहिड़ो आहे, यानी इशारे वारो लफ़्ज़ कहिड़ो आहे जेको असांजी इक्वेशन खे ॿिनि हिसनि में विरहाए, यानी असांखे लेफ्ट हैंड साइड ऐं राइट हैंड साइड ॿुधाए. जेकॾहिं ॾिसंदासीं त अधु दम असांखे हिते नज़र कोन थो अचे. उन खां पोइ ॿियो लफ़्ज़ मूं तव्हांखे ॿुधायो त. सो हाणे अचो त ॾिसूं पहिरियों लफ़्ज़ किथे आहे त जो. हीउ मूंखे लफ़्ज़ मिलियो त जो. सो हाणे मां हिन खे निशान लॻाईंदुसि त इहो शायदि मूं वटि ॿिनि हिसनि में विरहाईंदो हुजे. वरी पढ़ंदुसि. अलीअ वटि कुझु रुपया आहिनि जेकॾहिं हुन रक़म जी टीण में 7 रुपया गॾिजनि. ऐं हिन पासे पढ़ंदुसि त कुल 22 रुपया थींदा. सो हाणे हिन इबारत मां ख़बर पए थी त हीअ जेको आहे त उहो हुनखे ॿिनि हिसनि में विरहाए थो. यानी ही मुंहिंजो थींदो असांजो राइट हैंड साइड इक्वेशन जो, ऐं हीअ असांजो थींदो लेफ्ट हैंड साइड इक्वेशन जो. हाणे अचो त असां ॻोल्हियूं त हिन में असांखे कहिड़ियूं शयूं मिलियल आहिनि ऐं कहिड़ियूं शयूं ॻोल्हणियूं आहिनि. सो जेके असांखे ॻोल्हणी आहे उहो असां ॾिसी सघूं था त हिते ही कुझु आहे लफ़्ज़, इहो ख़बर न आहे, इहो ॻोल्हणो आहे. उन खां पोइ मिलियल छा आहे, असांखे मिलियल आहे त उन रक़म जी टीण करणी आहे, यानी उनखे 3 सां ज़र्ब करणी आहे. उन खां पोइ 7 रुपया गॾिणा आहिनि, यानी 7 हुन में एड करणा आहिनि. सो अहिड़ी तरह असां जेकॾहिं हाणे ॾिसूं त असांखे जेका डेटा मिलियल आहे उहा छा मिलियल आहे. पहिरियों आहे असां वटि सम अमाउंट, कुझु रक़म केतिरी आहे असांखे ख़बर न आहे, जेके असां उनखे लिखंदासीं एक्स. उन खां पोइ असांखे मिलियल आहे ट्रिपल या थ्राइस ऑफ देट अमाउंट करिणो आहे. थ्राइस जो मतिलबु ट्रिपल करिणो आहे, टीणो करिणो आहे, टीण करणी आहे. थ्राइस अमाउंट उहो थींदो असांजो 3 into x. उन खां पोइ असांखे छा करिणो आहे, एडेड रुपीज़ 7. एड 7 त इहो थींदो असांजो 3x + 7. हाणे ही इबारत जेका असांजी मिली उहा असांजी राइट हैंड साइड आहे. जीअं लेफ्ट हैंड साइड ते ॾिसूं त लेफ्ट हैंड साइड ते असां वटि सिर्फ़ु टोटल मिलियल आहे. चौथे नंबर ते असांखे टोटल मिलियल आहे, उहो बराबरि आहे 22 जे. हाणे असांजी इक्वेशन ठही सघे थी जेका असांजी ठहंदी 3x + 7 = 22. हाणे जॾहिं इक्वेशन ठाहे छॾी आहे त मां हिनखे हटाए थो छॾियां त हीउ जेको आहे उहो जीअं मूंखे कंफ्यूज़ न करे. हाणे इक्वेशन त मूं ठाहे छॾी. हाणे छा थींदो, हाणे मूंखे हिनखे सॉल्व करिणो आहे. इक्वेशन खे सॉल्व करण लाइ मूंखे मिलंदो x = 22 - 7/3 = 5. मूं ही 2 स्टेप गॾु कया आहिनि, तव्हां करे सघो था जेकॾहिं तव्हांखे प्रैक्टिस थी वञे त. यानी मूं पहिरीं हिनखे हेॾे कयो, उन खां पोइ हिन सां वंड कयो. सो अहिड़ी तरह हाणे मूंखे मिली वियो जवाबु त 5 रुपया हुआ. हाणे मूंखे वेरीफाई करिणो आहे. वेरीफाई मां कंदुसि हिते जेके मूं डेटा लिखी आहे उनजे साम्हूं लिखी. यानी मां लिखियो आहे त हिन वटि 5 रुपया हुआ, उनखे टीणो कंदुसि त 15 थींदा, ऐं उन टीण में 7 वधाईंदुसि त 22 थींदा. ऐं हीअ 22 आहे, हीअ ॿई बराबरि आहिनि, उनजे करे मुंहिंजो जवाबु सही आहे. मूं वेरीफाई करे वरितो. ऐं जवाबु मां छा लिखंदुसि, हाणे पूरो जवाबु लिखंदुसि. मां तव्हांखे ॿुधायो आहे त मुकमल जवाबु लिखणो हूंदो आहे. पूरो जवाबु लिखणो आहे त जेको पुछियलु आहे उहो ई लिखणो आहे. What amount is with him? Ali has 5 rupees with him. या अलीअ वटि 5 रुपया आहिनि.
ॿियो सवाल असां जेको हल कंदासीं उहो आहे एक्सरसाइज़ 9.3 जो क्वेश्चन नंबर 7। पंहिंजे दोस्त खे चयो त को अदद सोचे। सोचियल अदद में 3 वधीक मिलाए ऐं पोइ उनखे ॿियनि सां ज़रब ॾियो। हाणे उन मां 6 कट करियो, पोइ इन नतीजे खे ॿियनि सां वंड करियो। ॿुधायो त असल सोचियल अदद छा आहे। छा असल वारो सोचियल अदद ऐं आख़िर वारो जवाबी अदद ॿई हिक जेतिरा आहिनि। हाणे हिन में हिन असां ॾिसूं त असां वटि दरअसल 2 सवाल आहिनि हिन हिकिड़े सवाल में। पहिरियों सवाल आहे ॿुधायो त असल सोचियल अदद छा आहे, ऐं ॿियो सवाल आहे त छा असल वारो सोचियल अदद ऐं आख़िर वारो जवाबी अदद ॿई हिक जेतिरा आहिनि। सो असांखे हिन सवाल जे जवाब में 2 जवाब ॾियणा पवंदा। अचो त असां हिन सवाल खे हाणे एनालाइज़ कयूं ऐं ॾिसूं त असां वटि अधदम या ॿिए को निशानी वारो लफ़्ज़ हिन में आहे यानी कीवर्ड आहे या न। सो जेकॾहिं असां ॾिसूं त असांखे हिन में अधदम सॼे जुमिले में किथे नज़र कोन थो अचे। सो इनजे करे असां चई सघूं था त अधदम त कोन्हे। हाणे त जो लफ़्ज़ हिते आहे रुॻो। पंहिंजे दोस्त खे चओ त मतिलबु हिनजे खाॿे पासे मूंखे का बि मैथमेटिकल या अलजेब्रिक स्टेटमेंट नज़र नथी अचे। जेकॾहिं मां अॻियां पढ़ां त अॻियां मूंखे को बि अहिड़ो नज़र नथो अचे लफ़्ज़ जेको कीवर्ड हुजे। उनजे करे मां चई सघां थो त मां शायदि हिन पहिरें सवाल जो जवाबु न ॾेई सघां, छो त इक्वेशन ठहंदी कोन्हे, कीवर्ड कोन्हे। उनजे करे मूं वटि सिर्फ़ु हिकिड़ी साइड आहे इक्वेशन जी, ॿी साइड कोन्हे। सो अचो त असां हुन इक्वेशन जी हिकिड़ी साइड खे ठाहिण जी कोशिशि कयूं। सो डेटा असां ॾिसंदासीं। असां पंहिंजे दोस्त खे चयो त को अदद सोचे। सो डेटा में असां वटि आहे एनी नंबर, उहो जेको आहे असांजो थींदो अननोन आहे, उनजे करे एक्स थींदो। सोचियल अदद खे में 3 वधीक मिलाए एड 3 त उहो असांजो थींदो एक्स प्लस 3। मां हिनखे जेको आहे उहो ही निशान थो ॾियां त जीअं असांखे प्लस माइनस वारी कंफ्यूजन न थिए। उन खां पोइ उनखे ॿियनि सां ज़रब ॾियो। हाणे जेको असांखे सॼो मिलियो इनखे ॿियनि सां ज़रब ॾियणी आहे। इन खां पोइ मल्टीप्लाए बाय 2, यानी हीउ जेको असांखे एक्स प्लस 3 मिलियो इनखे ॿियनि सां ज़रब करणी आहे। हाणे इन मां 6 कट कयो, सबट्रैक्ट 6, इन मां असांखे मिलंदो 2x माइनस 3 एक्स प्लस 3, इन मां माइनस 6 सबट्रैक्ट करे छॾियोसीं असां। पोइ उन नतीजे खे ॿियनि सां वंड करियो। हाणे हीउ जेको सॼो मूंखे मिलियो नतीजो, हिन सॼे नतीजे खे ॿियनि सां वंड करिणो आहे। डिवाइड बाय 2 त मूंखे मिलंदो हिते, मां लीक ठाहे छॾियां छो त मूंखे कंफ्यूज़न कंदी। 2x प्लस 3 माइनस 6 सॼे खे ॿियनि सां वंड करिणो आहे। हाणे मां ॾिसां थो त हाणे हुई एक्सप्रेशन त ठाहे छॾियो, हिन में कुझु बि बचियल कोन्हे हिन खां अलावा जेको मूंखे का निशानी ॾिए या मूंखे को अदद ॾिए या मूंखे को ॿी अहिड़ी लीड ॾिए। उनजे करे मां चई सघां थो त हिन में इक्वेशन कोन ठहंदी ऐं मां हिन पहिरें सवाल जो जवाबु ॾियण खां क़ासिर आहियां हिन मिलियल जेको डेटा आहे उन सां। अचो त हाणे असां ॿिए सवाल ते अचूं। छा असल वारो सोचियल अदद ऐं आख़िर वारो जवाबी अदद ॿई हिक जेतिरा आहिनि। हीउ असांजो थींदो जवाबी अदद ऐं हीउ थींदो असल सोचियल वारो अदद। यानी मां हिते लिखी सघां थो हीउ थियो मूं वटि ओरिजिनल असल वारो ऐं हीउ थियो रिज़ल्टेंट। हाणे सुवाल पुछे थो छा इहे ॿई बराबरि आहिनि, यानी मूंखे हिननि जी बराबरी ॾिसी ऐं वेरिफिकेशन करणी पवंदी। यानी मूंखे लिखणो पवंदो हीउ ईंदो लेफ्ट साइड ते ऐं हीउ मुंहिंजो ईंदो राइट हैंड साइड ते। x इज़ इक्वल टू 2x प्लस 3 माइनस 6 अपॉन 2।
हिनखे जेकॾहिं मां वधीक सादो कयां त मूंखे मिलंदो 2x प्लस 6 माइनस 6 अपॉन 2 हिन पासे x ई रहंदो। अॻियां जेकॾहिं मां सादो कंदुसि त मुंहिंजा ही 6 ऐं 6 पाण में कटिजी वेंदा ऐं मूं वटि बचंदो x इज़ इक्वल टू 2x अपॉन 2। हाणे मां हिननि ॿिनि खे बि कटे सघां थो ऐं मूं वटि जेको आहे उहो बचंदो x इज़ इक्वल टू x। ही असांजी आइडेंटिटी आहे छो त इहो कंहिं बि x जी वैल्यू ते सच आहे। सो उन आइडेंटिटी हुअण जे करे असां चई सघूं था त असल ही जेको आहे जवाबु आहे उहो थींदो त हा असल वारो सोचियल अदद ऐं आख़िर वारो जवाबी अदद ॿई हिक जेतिरा आहिनि। सो असां पूरो जवाबु जेकॾहिं लिखूं त असां लिखंदासीं yes original and resultant numbers are equal। सो अहिड़ी तरह सां इहो सवाल बि हल करे वरितो। इन ते असां पंहिंजे अॼोके सबक जी पुॼाणी था कयूं। तव्हां नाबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।